साथियों, अॼु पंहिंजी मौज़ू जेका आहे गुफ़्तगू जो उनजो उनवान आहे तंज़ीम। मुकमल तंज़ीम कंहिंखे चइजे, कामयाब तंज़ीम कंहिंखे चइजे या पूरी तंज़ीम कंहिंखे चइजे, उन जा कहिड़ा ख़ासि आर्गन आहिनि या ख़ासि उन जा पिलर आहिनि या थंभा आहिनि, उन्हनि जे बुनियादनि ते चई सघंदो जंहिं तंज़ीम में इहे 4-5 पिलर्स या उन जा उज़वा हूंदा त उहा कंप्लीट तंज़ीम हूंदी। पाण खे ख़बर त हिन धरती ते सभ खां पहिरीं रुॻो पाणी हो, जेका साइंस असांखे सम्झाए थी उन पटांदर इहो पाणी हो। पोइ नंढा नंढा ॿूटा पैदा थिया ऐं उन ॿूटनि खां पोइ नंढा नंढा जानवर, पोइ वरी ॿिया वॾा जानवर, उन जानवरनि जो हिकिड़ो नस्ल, उहो नस्ल वरी दौर में ख़तमु थी वियो, वरी ॿियो दौरु आयो, उन ॿिया जानवर, ईअं सदियुनि जो हिकिड़ो सफ़र आहे। उन सफ़र मां गुज़रंदो उन जानवरनि मंझां माण्हू पैदा थियो ऐं माण्हू बि सदियुनि जो हिकिड़ो सफ़र आहे उहो तय करे अॼु जी हालत में जेको पाण माण्हू ॾिसूं था, इहो हिकिड़ो सदियुनि जो सफ़र आहे, उहो तय करे ते पहुतो आहे। आबादी दौर में माण्हू जानवरनि खां बचण जे लाइ टोलनि जी सूरत इख़्तियार कंदो ऐं पोइ नंढो नंढो जथो ठाहे हलंदो। उन दौर जूं बाक़ियातूं अॼु बि काफ़ी पंहिंजे हिन समाज में पाण खे मिलनि थियूं। अॻे दौर में माण्हू टोलनि जी सूरत में वेंदो, को बि जानवर जेकॾहिं जिते बि रहंदा हुआ इंसान उनजे पासे मां गुज़र कंदा हुआ जानवर, त उनजो माण्हू वञी टोले जी सूरत में उनजो शिकार कंदो ऐं शिकार करे अची उनखे विच ते किथे मारे उनखे किराईंदा। पोइ राज सॼो अची गॾु थींदो या माण्हू काफ़ी अची गॾु थींदा, पोइ उनजी पूॼा कंदा हुआ, चवंदा त तूं असांजो भॻवानु आहीं, तूं रोज़ी ॾींदड़ जेका उहो भॻवानु आहे, ऐं तूं जेकॾहिं असां अॻियां हितां गुज़र न करीं हा त पोइ असांजो रोज़गारु कोन मिलिया, तंहिंजे करे तूं असांजो भॻवानु आहीं। पोइ उनजी पूॼा थींदी ऐं पूॼा थियण खां पोइ काफ़ी देरि खां पोइ वरी ॻोठ जो जेको राज जो वॾो हूंदो या उहो अची चवंदो त हाणे तव्हांजी पूॼा कंप्लीट थी वई आहे, ऐं पोइ हू जेके शयूं वरी विरहाईंदो। उनजी बाक़ियात अॼु बि पंहिंजे काफ़ी ॻोठनि में तव्हां जॾहिं चंड जी रस्म ते माण्हू इकट्ठा थींदा आहिनि राज्यनि मंझां, मुख़्तलिफ़ थोरियूं थोरियूं शयूं गॾु करे पोइ वरी अची जिते बि उनजो को थान हूंदो आहे, आस्थान हूंदो आहे, उते अची गॾु थींदा आहिनि, सभु पंहिंजो खाधो गॾु खणी ईंदा आहिनि, पोइ वरी हिकिड़े थाल में गॾु करे पोइ वरी विरहाईंदा आहिनि। विरहाइण खां पोइ वरी हिकिड़ो माण्हू जेको विरहाइण वारो हूंदो आहे, डिस्ट्रीब्यूटर हूंदो आहे, उहो वरी उनखे चवंदो आहे त तव्हां सभिनी खे उनजो पती मिली, जॾहिं सभु चवंदा आहिनि हा पती असांखे मिली, भाव असांखे मिलियो, त पोइ वरी चवंदा ठीकु आहे त खायो। हाणे उहा बाक़ियात आहे उन दौर जी जेका गॾियल शिकार कंदा उनजी बाक़ियात आहे। दुनिया में असीं जेको कुझु ॾिसूं था, असीं ॿुधूं था, मंज़र जेके लका जेको ॾिसूं था ऐं पंहिंजे हवासनि जे ज़रिए जेको असीं महसूसु करियूं था, कुदरत जे कानून पटांदड़ इहे शयूं कॾहिं हुयूं कोन, पोइ किन सबबनि जे करे उहे वजूद में आयूं, पोइ वरी उहे जवान थियनि थियूं ऐं उनखां पोइ वरी मरी वञनि थियूं। जानदार शयूं, जानवर शयूं, अॻे डायनोसार हुया, पोइ वरी उहे जवान हुया, हिकिड़ो दौरु हुयो, उनखां पोइ अॼु डायनोसार कोन था मिलनि। अॼु जो इंसानु अॻे ईअं कोन हुयो, हीअ वरी सफ़र करे ते पए थो। अॻे अलाए केतिरियूं रीतूं रस्मूं हुयूं ऐं पोइ वरी उहो ख़तमु थी वियूं। जीअं सती जी रस्म आहे, माण्हू जे विकिरे ग़ुलाम रखण जी रस्म आहे, उहो दुनिया में हाणे ख़तमु थी पई, सती जी रस्म उहा ख़तमु थी हुई। मुल्क अॼु जीअं आहिनि ईअं अॻे मुल्क हुया कोन। मज़हब जेके जिन जी मज़हबनि जी शिकिल अॼु आहे ईअं हुआ कोन। कंहिं दौर में बरसगीर में चवनि था चारवाक जी जदोजहद हलंदी, उहो चवंदा त दुनिया सॼी हीअ काइनात सॼी 4 शयुनि मां ठहियलु आहे। हिंदू मैथोलॉजी चवे थी त चाहे दुनिया सॼी जेका आहे 5 शयुनि मां ठहियलु आहे, उहो चवंदा न दुनिया सॼी 4 शयुनि मां ठहियलु आहे, उहा बि हिते हुई, हाणे उहा शइ कोन थी हले। ईअं जेके सभु शयूं सफ़र करे पंहिंजे पंहिंजे हवालनि सां गुज़रनि थियूं ऐं जवान थियनि थियूं ऐं मरी वञनि थियूं। ईअं तंज़ीम जेको माण्हुनि जो नंढड़ो हिकिड़ो टोलो हूंदो, उहो टोलो गुज़र कंदो, सफ़र कंदो, उहो पंहिंजी अॼु जी शिकिल जंहिं में पहुतो आहे उन खे मुकमल तंज़ीम जेका अॼु चइजे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं उन में ख़ासियतूं हुजनि या उनजा कहिड़ा आर्गन आहिनि, उनजा कहिड़ा उज़वा आहिनि, उनजा कहिड़ा पिलर आहिनि, उहे कहिड़ा थी सघंदा जंहिंजे बुनियाद ते असीं चई सघूं त इहा तंज़ीम मुकमल तंज़ीम आहे। जेके उनजा मुखी बुनियादी जेके पिलर आहिनि, उन पिलरनि में हिकिड़ो आहे नज़रियो, त उन तंज़ीम वटि नज़रियो हुजे, बुनियादी शइ उनजो नज़रियो, उहो वाट उनजी आहे। तंज़ीम वञणु केॾांहुं थी चाहे, उनजो मक़सदु कहिड़ो आहे, उहो उनजो बुनियादी जेका आहे उज़वो आहे या बुनियादी जेको पिलर आहे, थंभो आहे, उहो नज़रियो आहे। उनजो ॿियो पिलर आहे थंभो, उहो आहे ज़ाब्तो, त उन तंज़ीम जे विच में ज़ाब्तो हुजे। ऐं उन तंज़ीम टियों उनजो जेको थंभो आहे या उज़वो आहे, उहो आहे कारकुन,
उन तनज़ीम वटि कारकुन हुजनि जेका बि उन मक़सदु तइ कयो आहे, जेको बि उनजो वाट तइ कई आहे, जेका उनजो मंज़िल तइ कई आहे, उन मंज़िल खे अमल करणु ऐं उन ते अमल करे मंज़िल ताईं पुॼाइण जे लाइ उन कारकुन हुजनि ऐं उहो कनि। उहो उनजो टियों जेको आहे पिलर आहे। चोथों उनजो जेको मौज़ू पंहिंजो पिलर आहे उहो आहे तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद। तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद तनज़ीम जे लाइ तमामु ज़रूरी हूंदो आहे त उहो तनज़ीम जे अंदरि जेको उणायूं आहिनि उन उणायुनि खे दूरि कंदी आहे। उनजो पंजों जेको उज़ो आहे उहो आहे राज़दारी। जेके कुझु उहो फ़ैसिला करे थी तनज़ीम, उहे तनज़ीम पंहिंजी राज़दारी पाण वटि रखे। उहो जंहिं बि तनज़ीम में इहा शइ न हूंदी त उहा अणपूरी हूंदी। ऐं उन तनज़ीम छहों जेको उनजो उज़ो आहे उहो आहे फ़ंड। उन तनज़ीम वटि उन मक़सदनि ऐं मंज़िलनि ताईं पुॼण जे लाइ या मक़सदनि खे पूराए करण जे लाइ उन वटि फ़ंड हुजे, उन वटि पैसो हुजे जेको उहो चुरपुर करे सघनि ऐं उहे मंज़िलूं उहो तइ करे सघनि। इहे उनजा 6 पिलर आहिनि। 7हों उनजो जेको पिलर आहे उहो आहे जमहूरी मर्कज़। उन तनज़ीम वटि गॾियल तौर ते जेके कुझु हेठां इदारनि खां वठी मथीं इदारनि मथां हिकिड़ो मुकमल हिकिड़ो जमहूरी मर्कज़ हुजे जेको उन सभिनी शयुनि खे ॾिसे, उनजी जांच पड़ताल करे ऐं उनजा फ़ैसिला सही फ़ैसिला करे, उनजे नज़रिए पटांदर उनजी पॉलिसी ठाहे ऐं उन ते अमल करे। हीअ उनजा 7 पिलर आहिनि। 7 पिलरनि ते जेका बि तनज़ीम आहे ऐं इन ते पूरी लहे थी उहा कामयाबु तनज़ीम आहे। इन्हनि मंझां को बि हिकिड़े उज़वो जेकर उन में कमु घटि आहे या नथो न आहे त उन तनज़ीम खे असीं मुकमल तनज़ीम नथा चई सघूं। तंहिंजे करे हिकिड़ी तनज़ीम कामयाबु तनज़ीम जे लाइ हीअ 7 जेके आहिनि उहे हिन जा पिलर आहिनि। उन्हनि ते हूंदी त उहो कामयाबु तनज़ीम चई सघिबी।